भिटशा मां खे ख़बर ॾींदा हलूं त सॼे सिंध जीअं भिटशा में भी अटे जो बहरान ऐं महांगाई उरूज ते थियल आहे। गरीब पोरे तबको सख़्त परेशान है। अटे समेत आम वापे जी शयूं महांगी थी वियूं। इन मौके ते शहरनि जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवण हो त मक़सद त गरीबत पहिरीं चंदा इमरान खान जे दौर में आयासीं, बाबा इहा गरीबत ख़त्म थींदी। हल गरीबत त आस्ते आस्ते ख़त्म, हुन ग़रीबनि खे मारे छॾियूं कोरोना में। हाणे आस्ते आस्ते चवण जो मक़सदु ई अलाए कहिड़ा हुकुमरान वेठा आहिनि, अलाए कहिड़ा वज़ीर आज़म वेठा आहिनि, जेको अटो 60 रुपया किलो, 50 रुपया, 40 रुपया किलो अटो, अॼु उहो अटो 125 रुपया किलो आहे। हाणे असां ग़रीब माण्हू 500 रुपया कमाइण वारा 500 मां छा खाईंदासीं? तव्हां थोरो अहसासु सोचो। इंसानियत अगरि तव्हां में हुजे, तव्हां 500 रुपया हिकिड़े जी असां अगरि मज़ूरी कयो, तव्हांखे ख़बर पए त मज़ूरी में कीअं केतिरी ॾुखियाई आहे। बाक़ी चवण जो मक़सदु इहो इहो महांगाइयूं करणु सही कोन्हे। इंसानियत सिखो, इंसान थी रहो। जेतिरो बि थियनि कंहिं ग़रीब माण्हू जो हक़ न खायो, इहो ग़लति पिया कयो तव्हां ॾाढो। वज़ीर आज़म खे थो चवां ऐं हर हिकु माण्हू खे थो चवां, जेको बि नाइंसाफ़ी थो करे उन्हनि ग़रीबनि लाइ महिरबानी करे त ही ग़रीबनि जो सार संभाल लयो वञे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध हुकूमत मां हींअर अवाम पंहिंजो आसिरो लाइ वेठी आहे। छो जे करे सिंध हुकूमत जेको हींअर अवाम खे तोहफ़ो ॾिए पई न, त हींअर उहो तोहफ़ो बि ॾिए जो 5000 रुपया मण जेको कणिक लॻी पई आहे। उन खां पोइ तव्हां ॾिसो त अटो 120 रुपया किलो लॻो पियो आहे। 120 रुपए किलो ते जेको पहिरीं 70 रुपया किलो हो, जंहिं ते अवाम ट्रैक्टर टाला कया ऐं उहा डंडा खणी निकिता हुआ, त बाबा 70 रुपया किलो अटो लॻो पियो आहे। त उहा अवाम हींअर किथे सुती पई आहे, किथे आहे आख़िर? हींअर जेको सो बरसाती जेको हींअर थियो त रिलीफ कैंपूं थियूं ॿियूं अचनि, हेॾा होॾा राशन पियो अचे, सिस्टम पियो अचे, इहो आख़िर आहे किथे? कीअं ग़रीब अवाम मुस्तहक़ माण्हुनि खे त मुंहिंजी नज़र में न पियो मिले। ठीकु आहे, उन खां पोइ जेको सो अटो न चवंदा हो, ग़रीब अवाम हींअर पेट पाले जा पंहिंजो। इन अटे चढ़ण जे बावजूदि माना तव्हां ॾिसंदव त अलाए केतिरा घर अवाम खे माना ॾीआ उजाड़ त माना ॿारण त नथा अचनि, पर ॾीआ उजाड़ था अचनि। हींअर तव्हां ॾिसो त हींअर कई ग़रीब अवाम आख़िर छा करे? आख़िर पोइ इन्हनि जेको सो महांगाइनि जे करे अवाम धाड़ा भणंदी, चोरियूं बि कंदी। ॿियो आवाम खां त कुझु कोन पुॼंदो। धाड़ा भणंदी, अटो तव्हां ॾिसो, खंडु पती ॾिसो। हींअर अवाम छा पेट पालींदी पंहिंजो जा गुज़र? मज़ूरी जेको आहे सो 500 रुपया मज़ूरी, हुन मां किलो अटो विझे घर में 7-8 भाती आहिनि त किलो अटो त पूरो बि नथो पवे। खीर वठे, खीर जो तव्हां ॾिसंदव त 120-130 रुपया किलो खीर लॻो पियो आहे। इन खां अॻु मथे लॻो पियो आहे। त अवाम खे हींअर रिलीफ त कोन पियो मिले, ॿीणूं सुरनि में विझंदा वञनि अवाम खे। सिंध हुकूमत खां इहो मुतालबो कंदासूं त बराए महिरबानी तव्हां कुझु अवाम जो ख़्यालु करियो। तव्हां अवाम जा सरमाया ते वेठा आहियो, तव्हां अवाम जा लीडर आहियो, तव्हां कुझु ख़्यालु करियो अवाम जो। त अवाम तव्हांजे आसिरे वेठी आहे। हिकिड़ो अलाह जो आसिरो, ॿियो तव्हांजो आसिरो आहे। उन्हनि खे ॿियो कंहिंजो आसिरो कोन्हे। तव्हां घटि में घटि अवाम खे को त रिलीफ ॾियो। रिलीफ जे माना जेको सो छा मतिलबु रिलीफ जो? भला त तव्हां अवाम जी अचो, तव्हां सार संभाल लो। तव्हां अवाम जी ॿीणूं सार संभालाइण जे बजाए ॿीणूं रत पिया पियो अवाम जो। इहो त रिलीफ जो त माना हिकिड़ो बहानो आहे त बाबा रिलीफ पिया ॾियूं असां अवाम खे। अचे बि रिलीफ त किथां बि वञे आख़िर? जे हिकिड़ो मिसाल टकूं भरिजो, तव्हां निकिरनि थियूं त वञनि कहिड़े पासे थियूं? कंहिंखे थियूं मिलनि? इन जो आख़िर कंहिंजो को मूंखे ॿुधाइनि त बाक़ी कंहिं मुस्तक़ माण्हू खे मिलियो आहे जो बाबा हीउ राशन जो कटो तोखे मिलियो आहे, चए बा तूं 10 ॾींहं खा, उन खां पोइ वरी तोॾे सार संभाल तोखां पुछण गए अचणु अचूं था न। अगरि जे 5 किलो अटो ॾींदा त 5 महीना ई नथा लड़नि उन्हनि ग़रीब ॾे। त महांगाई जेको आहे न, सम्झो खमीज़ फाड़े छॾी आहे। लफ़्ज़ त ॿियो त चवणु चाहियो मूं, पर छा आहे जो असांजी सोसाइटी, इज़तदार सोसाइटी जे लाइ इहे लफ़्ज़ नाक़ाबिले बर्दाश्त आहिनि। हू भले फाड़े छॾीनि असांजी खमीस, बाक़ी हुननि खे असां न चऊं। इहो असांजो जेको आहे सो ला आहे। ॿी ॻाल्हि त महांगाई जॾहिं बि वधंदी आहे त उन जो मीज़ाइल ग़रीब अवाम ते ई फाटंदो आहे। महांगाई वधे, ग़रीब जो जेको आहे चुल्हो विसाह में सभिनी खां पहिरीं। बीमारी फैलिजे, ग़रीब जो ॿार थो मरे पहिरीं। ऐं जेकॾहिं बेरोज़गारीअ में तव्हां ॾिसो त ग़रीबनि जी लाइन लॻल हूंदी। उन खां बाद में जेकॾहिं तव्हां सैलाब में ॾिसो, ॿोॾियुनि में ॾिसो, जिते किथे ॾिसंदा ग़रीब वीचारो पीसजी रहे थो। कॾहिं बि कंहिं वॾे मिनिस्टर जेके बि आहिनि, वॾा जेके आहिनि न, सम्झो पिया न, त उन्हनि जो को कोन थो मरे, उन्हनि जी कॾहिं दाह कोन था ॿुधूं। ग़रीब जो ॿार थो सदाईं मरे। इलेक्शननि में दंगा हुजनि, फसाद हुजनि, झेड़ा हुजनि, उन में बि ग़रीब जी मौत था ॾिसूं असां। कॾहिं बि कंहिं वॾे जी असां मौत न ॾिठी हूंदी त हाईलाइट कई वेंदी, उन्हनि खे पंहिंजे ई कंहिं मारायो हूंदो।
सो ग़रीब सां ज़ुल्म आहे, महांगाई जो वॾो बहिरान आहे। अॼुकल्ह तव्हां अटो ॾिसंदा 110-20 रुपया मिले पियो ब्लैक ते। सो बि अटो कंहिं खाइण जे लाइक़ु न आहे। सो ग़रीब सां वॾी ज़्यादती थी रही आहे। सो असां हुकूमत खे बि इहो ई चवंदासीं त असांखे हिकिड़े धक में ई पूरो कयो, इहे किस्तुनि में असांखे न मारियो, असां में हाणे बर्दाश्त कोन्हे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।